अॼु बि तव्हां ॾिठो त जॾहिं सवात मां बुनेर मां सरहद मां अफगानिस्तान मां जेके बि हिते लुटेरा आया उन्हनि सभिनी खे सिंध में आबाद कयूं। उनजे लाइ हर फैसिलिटी जॻहूं प्लाट गैस पाणी मतिलबु उहा का आसाइश न हुई जेका हिननि खे मुहैया न पई कई वञे। असां पंहिंजे अखियुनि सां वञी ॾिठोसीं त जेके हिननि अफ़गान जे पठाणनि जे लाइ कैंपूं आयूं उते इंजीनियर बि वेठल ॾिठासीं, उते वाटर बोर्ड वारा बि वेठल ॾिठासीं, उते गैस वारा बि वेठल ॾिठासीं जेके उनखे फैसिलिटीज़ पिया ॾियनि ऐं उन्हनि जिते उन्हनि खे आबाद पिया कनि उन्हनि जी पसगिरदाई में सभई सिंधी ॻोठ हुआ जेके बिजलीअ खां महरूम। उहे ॻोठ साल 2-5 जा न पर 200 साल 500 साल 1000 साल पहिरियां आबाद उहे ॻोठ। उन्हनि वटि न बिजली हुई न उन्हनि वटि गैस हुई न उन्हनि वटि रस्तो हुयो। त असांजी पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट ॿाहिरों आयल माण्हुनि खे उते उन्हनि खेमनि में बि अहिड़े क़िस्म जूं फैसिलिटीज़ मुहैया पई करे ऐं जॾहिं लखे करोड़े माण्हू ॿोॾ में दरपदर थिया। पाणीअ न ॿोड़ियो, दरिया सिंध खे न ॿोड़ियो पर हुकुमराननि ऐं पीपल्स पार्टी सिंध खे ॿोड़ियो।